नाज़िन सॻियूं जे समी शहर में सफ़ाई न थियण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मज़हर नेमत अली मंगणे जो जी ही रिपोर्ट। यूं भरिसां समी शहर जे सूमरा महला में बीठा हूं, जिते सूमरा महला जा रहवासी सफ़ाई न थियण ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हायूं, हुननि जो छा चवणु आहे। सूमरा महला जी गंदगी ख़िलाफ़ आहे ऐं नालियुनि जे ख़िलाफ़। ॾिसो था तव्हां, नालियुनि जे हालात इंतिहाई ख़राब लॻी पई आहे। करोड़े रुपया बजट थी अचे सूमरा महल जी। उहे बि MNAs MPAs ऑफिसर तबिको जेको बि आहे, ऐं जेका बि हितां पीपुल्स पार्टी जी एडमिनिस्ट्रेटर आहे, जेका समील आहे, उहो पैसा जेके आहिनि खाई था वञनि पिया। को बि सूमरा महले में कमु नथो थिए पियो। बराए महिरबानी DC खैरपुर के असां अर्ज़ु था कयूं, वज़ीर आला खे अर्ज़ु था कयूं त असांखे मन कराए ॾे पंहिंजो ठहरूं मज़ो कोन्हे। नालनि में हींअर ओवरटेक चुकनि पियूं। सूमरा महल आहे, हिते को बि कमु न थियो आहे। नालियूं सफ़ा वञनि, तव्हां ॾिसो त तव्हांखे किथां बि नाली जो को बुनियादु नज़र न ईंदो। असांजो इहो ई मक़सदु आहे त ख़ुदा रा असांखे नालियूं ठाराए ॾिनियूं वञनि, सफ़ाई कराई वञे। सां गॾु सॼे शहर जी सफ़ाई कराई वञे ऐं तमामु जेका सो हालात ख़राबु आहे शहर जी। नालियूं तमामु अवरटाप कनि थी पियूं। नंढा मासूम ॿार आहिनि जेके मस्जिद ॾे स्कूल ॾे वञण जे लाइ बेचैन आहिनि। जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त सूमरा महला समेत समी शहर में वधंदड़ गंदगीअ जो नोटिस वठी गंदगीअ खे ख़तमु कराए ऐं असां में जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मज़हर अली मंगणे जो मरान TV सॻियूं।